बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, नारी ज़ैनब भयो सां 4 जवाबदारनि ज़्यादती कई, उन जी वीडियो ठाही ऐं उहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी। जीअं उहा वीडियो वायरल थी त 4 जवाबदारनि खे खिपरो पुलिस, उन वक़्तु 2010 जो ही वाक़ियो आहे, उन्हनि जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार कयो। 4 जवाबदार हुआ, जंहिंमें जेको आहे दानिश, जाज़े, वसीम ऐं सोहेल क़ाइम ख़ानी, उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार कयो। इन केस में 3 जेको आहे जेके नारियूं हुयूं, छोकिरियूं हुयूं, उन्हनि खे बि जवाबदार ॼाणायो हो, जंहिंमें तहरीम, फ़रासत ऐं नायाब शामिल हुयूं। इहो केस उन मक़ामी अदालत में हलियो। मक़ामी अदालत पारां 4 जवाबदारनि मां 3 जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाई ऐं 1 जवाबदार खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई। उन खां पोइ जेके जवाबदार धुर आहे, सज़ा ॿुधाइण खां पोइ उन्हनि राजूणी कोशिशूं शुरू कयूं। 2015 में ज़रिया इहो ॿुधाइनि था त जवाबदारनि पारां भयो कबीर जो सरदार आहे बाबुल ख़ान भयो, उन सां राब्तो कयो वियो ऐं उन जे जेको आहे सरपंची हेठि फ़ैसिलो थियो। फ़ैसिले मुताबिक़ जवाबदारनि ते 1 करोड़ रुपया ॾंढु मुक़ररु कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त उहा जेका ॾंढ जी रक़म मां जेका रक़म हुई, उहा क़ाइम ख़ानी जेके जवाबदार आहे उन्हनि पारां बाबुल भयो हवाले कई वई। उहा रक़म बाबुल भयो 70 लख रुपया वारसनि हवाले कया, बाक़ी रक़म कटौती करे पाण वटि रखी। इन हवाले सां जेको इल्ज़ाम आहे, जेको ज़रियनि जो चवणु आहे, उन खां पोइ मां इहा कोशिशि कई त भयो फैमिली जे कंहिं माण्हू सां राब्तो करे सघिजे। मां खोड़ कोशिशि कई, पर मुंहिंजी कॉल अटेंड न कई वई। मुंहिंजी इहा कोशिशि हुन सां राब्तो कजे, उन्हनि जो बि जेको आहे त मौक़िफ़ हिन प्रोग्राम में शामिलु कजे त उन्हनि मथां जेको ही इल्ज़ाम आहे उन बाबति हू छा चवनि था, पर राब्तो न थी सघियो आहे। हाणे बि उन धुर लाइ ही फोरम हाज़ुरु आहे। जॾहिं बि हू पंहिंजो मौक़िफ़ ॾियणु चाहींदा त उनजो मौक़िफ़ बि शामिलु कयो वेंदो। पर हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त नारी सां ज़्यादती थियण खां पोइ उनजी वीडियो ठही ऐं वीडियो वायरल थी। उन ख़ानदान मथां कहर जेको आहे बर्पा कयो वियो, पर उन सॼे जेको आहे इज़त वारे मामले खे, सॼे मामले खे 1 करोड़नि एवज़ विकिरो कयो वियो। 1 करोड़ एवज़ उन ख़ानदान, माना उन ई खणी चई सघूं था त उन ख़ानदान जी इज़त जी क़ीमत, उन्हनि ख़ानदान जे वक़ार जी क़ीमत, उन्हनि जे सॼे मामले जी क़ीमत 1 करोड़ मुक़ररु कई वई। पर उन 1 करोड़ मां बि कटौती करे 70 लख रुपया हुननि खे अदा कया विया। उन फ़ैसिले में इहो तइ थियो हो त जेका फ़रियादी धुर आहे उहो कोर्ट में जॾहिं बयानु थींदा त उहो पंहिंजे बयाननि तां फिरी वेंदा ऐं पोइ जवाबदार आज़ादु थींदा। इहो जेको फ़ैसिलो हो 2015 में इहो फ़ैसिलो थियो, पर इहो केस हलंदो रहियो। उन खां पोइ इहो केस सिंध हाई कोर्ट जी बेंच में वियो, जिते हैदराबाद सिंध हाई कोर्ट जी बेंच इन फ़ैसिले खे, जेको मक़ामी हेठी अदालत जो फ़ैसिलो हो, उनखे कलदम करार ॾेई इन फ़ैसिले खे ॿीहर जेको आहे त जेको हेठी अदालत में मोकिलियो। उते केस हलियो ऐं उते गुज़िरियल ॾींहुं इहो सॼो जेको फ़ैसिलो आयो आहे, हतमी जेको फ़ैसिलो आयो, उन में जेको नारी जो चाचो आहे, जेको हिन केस जो फ़रियादी हुयो अमीन, उहो पंहिंजे बयाननि तां फिरी वियो ऐं नारी पंहिंजे बयाननि ते क़ाइमु रही ऐं अहिड़े तरीक़े सां शाहिदियूं ऐं न बीहण ते जेको अदालत 4 जवाबदारनि खे ज़ैनब भयो जे जेको आहे ज़्यादती कई। ज़्यादती करण खां पोइ वीडियो ठाहे करे उहा सोशल मीडिया ते वायरल कई, जंहिंखां पोइ इहे गिरफ़्तार थिया हुया। गुज़िरियल ॾींहुं उहे 4 जवाबदार राजूणी फ़ैसिले नतीजे में आज़ादु थी विया आहिनि ऐं हू जेका नारी आहे हुनखे इंसाफ़ न मिली सघियो आहे। हालति इहा आहे, कबीलनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि उहे बि अहिड़े तरीक़े सां अहिड़े वहशी जवाबदारनि जी पुठ भराई कनि था। उन्हनि जे रोकड़नि एवज़ उन्हनि जा फ़ैसिला कनि था, उन्हनि जा जरगा कनि था, जॾहिं त जरगनि ते पाबंदी बि आहे अदालतनि पारां। पर तंहिं बावजूदि बि दीदा दिलेरी सां जेका असांजा भोतार आहिनि उहे फ़ैसिला कनि था ऐं फ़ैसिला करे अहिड़े वहशी दरिंदनि खे जेको आहे त उन्हनि खे रिआयतूं ॾियारनि था। उहे आज़ादु थी करे ॿाहिरि आया आहिनि। अगरि 1 करोड़ रुपयनि में हुननि खे इहा आज़ादी मिली आहे त मुंहिंजे न आहे ख़्यालु त कंहिं ताक़तवर माण्हू, कंहिं वधीक पैसे वारे माण्हू लाइ हाणे को मसइलो हूंदो त कंहिंसां बि उहो ज़्यादती करे सुभाणे हू बि करोड़ भरे ॾींदो। अहिड़ा जेके फ़ैसिला आहिनि इहे माशरे लाइ नासूर आहिनि ऐं अदालती फ़ैसिलनि जे बावजूदि बि जेको असांजा जेके जरगाई भोतार आहिनि उहे सरेआम जरगा कनि था ऐं अहिड़े वहशी जवाबदारनि खे जेको आहे रिआयतूं ॾियारनि था। अॼु असांजो जेको हीउ व्लॉग अव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। इंशाअल्लाह सुभाणे कंहिं ॿिए इशू ते मुलाक़ात थींदी। अल्लाह भाई।